बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा ॿारो, अॼु असां मंदनि जा नून गुने वारा उचार ऐं आवाज़ पढ़ंदासीं। पहिरीं असीं पढ़ंदासीं उचार। अलफ मंद नून आ, अलफ मंद नून आ। बे अलिफ नून पा, बे अलिफ नून पा। भे अलिफ नून भा, ते अलिफ नून ता। थे अलिफ नून था, टे अलिफ नून टा। ठे अलिफ नून ठा, से अलिफ नून सा। पे अलिफ नून पा, जीम अलिफ नून जा। ये अलिफ नून जा, झे अलिफ नून झा। nye अलिफ नून न्या, चे अलिफ नून चा। छे अलिफ नून छा, हे अलिफ नून हा। खे अलिफ नून खा, दाल अलिफ नून दा। दे अलिफ नून धा, डे अलिफ नून डा। डे अलिफ नून डा, ढे अलिफ नून डा। जाल अलिफ नून जा, रे अलिफ नून रा। रे अलिफ नून रा, जे अलिफ नून जा। शेन अलिफ नून सा, शेन अलिफ नून शा। स्वाद अलिफ नून सा, ज़्वाद अलिफ नून ज़ा। तुए अलिफ नून ता, जुए अलिफ नून ज़ा। ऐन अलिफ नून आ, गैन अलिफ नून वा। फे अलिफ नून फा, फे अलिफ नून फा। काफ अलिफ नून का, काफ अलिफ नून का। खे अलिफ नून खा, गाफ अलिफ नून गा। गे अलिफ नून गा, घे अलिफ नून घा। ङे अलिफ नून ङा, लाम अलिफ नून ला। मीम अलिफ नून मा, नून अलिफ नून ना। णे अलिफ नून णा, वाव अलिफ नून वा। हे अलिफ नून हा, हमज़ो अलिफ नून आ। ये अलिफ नून या। तव्हां ॾिठो हूंदो त मां हर हिकु उचार में हर हिकु अखर जो नालो वाज़े तौरु वठां थो। जीअं दाल अलिफ नून, पोइ वरी कढां थो आवाज़ दा। तव्हांखे बि अहिड़े तरीक़े सां पहिरीं अखर जो नालो, उन खां पोइ वरी आवाज़ निकिरंदो। उचार वठिबा, उचारनि मां तव्हांखे आवाज़ ऑटोमेटिक जॾहिं तव्हां पढ़ंदव त तव्हांखे ऑटोमेटिक अची वेंदा। वाव अलिफ नून वा, अहिड़े हिसाब सां। काफ अलिफ नून का। इहे मां जेके आहिनि से इन जे करे तव्हांखे वरी वरी थो ॿुधायां त पहिरीं पटीअ जो जेको आहे सो अखर, पटीअ जा अखर 52 अखर आहिनि, उन्हनि जा नाला अचणु लाज़मी आहिनि। जेसि ताईं नालनि जी ख़बर न पवंदी तेसि ताईं असां ग़लति सलत पढ़ी सघूं था। जीम खे लाम चई सघूं था, लाम खे गाफ चई सघूं था, अहिड़े तरीक़े सां। पर जेकॾहिं असांजा अखरनि जा नाला ज़हनी तौरु यादि हूंदा त हिन जो नालो दाल आहे, हिन जो नालो सीन आहे, हिन जो नालो फे आहे, हिन जो नालो मीम आहे। अहिड़े तरीक़े सां आवाज़नि में तब्दील करण जे लाइ हुन सां जेके ॿिया अखर टच में आहिनि, मिलियल आहिनि, उन्हनि खे पढ़ी ऐं बाद में आवाज़ कढिबो। अहिड़े तरीक़े सां लफ़्ज़ तयारु कबा आहिनि। जीअं मिसाल जी ॻाल्हि, बे अलिफ नून ॿां, गाफ ज़बर ग, ॿांग।
अहिड़े तरीक़े सां भे अलिफ नून ज़बर भे अलिफ नून भां नून ज़बर न भान भाननि जो हिकिड़ो शहर आहे। टे अलिफ नून टां गाफ़वागो टांगो। सीन अलिफ नून सां ड्रेवाड्रो सांड्रो। अहिड़े तरीक़े सां टे अलिफ नून टां गाफ़वागो टांगो। मीम अलिफ नून मां धे ज़बर ध मांध। वा अलिफ नून वां णे पेशोण वाण। अहिड़े तरीक़े सां लफ़्ज़ तयारु कबा आहिनि। इन्हनि खे हाणे असीं पढ़ंदासीं इन्हनि जा आवाज़। आं बां बां भां तां थां टां ठां सां पां जां जां झां ञां चां छां हां हां दां 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 धां डां रां रां णां ज़ां सां शां सां ज़ां तां ज़ां आं ग़ां फ़ां फ़ां कां कां खां गां गां घां ङां लां मां नां णां वां हां आं यां। इहे हुआ मंदनि जा नून गुने सां आवाज़ जेके तव्हां हींअर मुलाहिज़ा फ़रमाया। असां मंदनि वारी पटी या आवाज़ पहिरीं पढ़िया आहिनि, उहे ख़ाली ईअं पढ़िबा आहिनि। आ बा बा भा हे ईअं न आहिनि। ही नक मां उहा आवाज़ निकिरंदो, वात मां उहा आवाज़ निकिरंदो, नून गुने वारा आहिनि। हिननि सभिनी जे आवाज़नि जे पुठियां अलफ़ बि आहे नून बि आहे। इन जे करे हे नून गुने वारा आवाज़ आहिनि। इन्हनि खे वात सां गॾु नक मां आवाज़ु निकिरंदो आहे। आं बां बां भां तां। इहे हुआ अॼु जा आवाज़ मंदनि जा नून गुने वारे सां लफ़्ज़नि सां। हाणे वधीक वीडियो खे ॾिसण जे लाइ लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा।